नाज़रीन हेडलाइन सां वठी ख़बरुनि जी शुरूआत कंदासीं। हिन अहम ख़बर सां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हुकूमत अवाम दुश्मन बजट ज़बरदस्ती क़ौमी असेंबली मां मंज़ूर कराई, जंहिंखे नथा मञनि। इस्लामाबाद मां जारी कयल बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त गुरबत में वाध जो सबब बणजंदड़ मिनी बजट अवाम जे खीसनि ते धाड़ो आहे। पीपी चेयरमैन चयो त हू जमहूरी माण्हू आहिनि, तब्दीली सरकार ख़िलाफ़ जमहूरी हथियार इस्तेमाल कंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त स्टेट बैंक IMF वटि गिरवी रखण बैदि मुल्क जे जोहरी प्रोग्राम के खतरो आहे। अहम ख़बर बाबति तव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हुकूमत अवाम दुश्मन बजट ज़बरदस्ती क़ौमी असेंबली मां मंज़ूर कराई, जंहिंखे नथा मञनि। इस्लामाबाद मां जारी कयल बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त गुरबत में वाध जो सबब बणजंदड़ मिनी बजट अवाम जे खीसनि ते धाड़ो आहे। पीपी चेयरमैन चयो आहे त हू जमहूरी माण्हू आहिनि, तब्दीली सरकार ख़िलाफ़ जमहूरी हथियार इस्तेमाल कंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त स्टेट बैंक IMF वटि गिरवी रखण बैदि मुल्क जो जोहरी प्रोग्राम खे खतरो आहे। अहम ख़बर बाबति तव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हुकूमत अवाम दुश्मन बजट ज़बरदस्ती क़ौमी असेंबली मां मंज़ूर कराई, जंहिंखे नथा मञनि। इस्लामाबाद में जारी कयल बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त गुरबत में वाध जो सबब बणजंदड़ मिनी बजट अवाम जे खीसनि ते धाड़ो आहे। पीपी चेयरमैन चयो त हू जमहूरी माण्हू आहिनि, तब्दीली सरकार ख़िलाफ़ जमहूरी हथियार इस्तेमाल कंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त स्टेट बैंक IMF वटि गिरवी रखण बैदि मुल्क जो जोहरी प्रोग्राम खे खतरो आहे। अहम ख़बर बाबति तव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हुकूमत अवाम दुश्मन बजट ज़बरदस्ती क़ौमी असेंबली मां मंज़ूर कराई, जंहिंखे नथा मञनि। इस्लामाबाद मां जारी कयल बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त गुरबत में वाध जो सबब बणजंदड़ मिनी बजट अवाम जे खीसनि ते धाड़ो आहे।